वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली में नए माली साल 2019-20 जी 12 खरब 18 अरब रुपयनि जे लॻभॻ सिंध बजेट पेश कई। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजी बजेट तकरीर दौरान चयो त नए माली साल में वफ़ाक़ खां सूबे खे 835.375 अरब रुपया मिलण जो काथो लगायो वियो आहे। संदसि चवण त वफ़ाक़ी हुकूमत पारां ओगाड़ी जा हदफ़ हासिल न करण जा असर सूबे ते पइजी रहिया आहिनि, पर उन बावजूद असां जूं सूबाई ओगाड़ियूं तसलसल सां वधी रहियूं आहिनि। ईंदड़ माली साल में सूबाई रेवेन्यू जो हदफ़ 243.082 अरब रुपयनि मां 355.4 अरब रुपयनि ताईं वधायो वियो आहे। वरे वज़ीर वफ़ाक़ तरफ़ां सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियनि जो ज़िक्र कंदे चयो त वफ़ाक़ PSDP जी 951 अरब रुपयनि जी बजेट मां सिंध लाइ जारी तोड़े नयनि रिथाउनि लाइ रुगो 33 अरब रुपया रखिया आहिनि ऐं कराची पैकेज जे ऐलान बावजूद उन लाइ जोगा पैसा न रखिया विया आहिनि। हुन चयो त नए माली साल जी तरक़ियाती बजेट लाइ 283.5 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जंहिंमें 228 अरब रुपयनि जो सूबाई ऐं ज़िलई तरक़ियाती प्रोग्राम बि शामिल आहे। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% वाध तोड़े तालीमी बोर्ड जी फी ख़त्म करण जो पिणु ऐलान कयो। वरे वज़ीर नए माली साल जी बजेट में सखर, जेकबाबाद, जामशोरे, सांगड़, उमरकोट ऐं कराची जे 3 ज़िलनि समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में 17 नवां डिग्री कॉलेज क़ाइमु करण, तोड़े थरपारकर में NED यूनिवर्सिटी जी कैंपस, मीरपुर ख़ास ऐं बदीन में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जूं कैंपस क़ाइमु करण जो ऐलान कयो। संदसि चवण त गुरबत जे ख़ात्मे वारे प्रोग्राम लाइ नए माली साल जी बजेट में 12 अरब रुपयनि खां वधीक रक़म रखण जी तजवीज़ आहे ऐं हिन प्रोग्राम खे वधीक 6 ज़िलनि ताईं वधायो वियो आहे। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह पुलिस ऐं रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ खातनि में 6500 नौकरियूं ॾियण जो पिणु ऐलान कयो, जॾहिं त नए माली साल जी बजेट तकरीर दौरान शहीद पुलिस एहलकारनि जो मुआवज़ो 50 लख बदिरां 1 करोड़ करण जो पिणु ऐलान कयो। नए माली साल जी बजेट में तइलीम जी गैर तरक़ियाती बजेट 170.832 अरब रुपयनि मां वधाए 178.618 अरब रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त तइलीम खाते जी तरक़ियाती बजेट लाइ 15.15 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वरे वज़ीर ईंदड़ साल अर्ली चाइल्डहुड एजुकेशन जे नाले ते नओं प्रोग्राम शुरू कंदे 1500 क्लास क़ाइमु करण जो ऐलान कयो, जॾहिं त ख़तरनाक बणिजी वियल 1300 स्कूलनि खे बहाल करण ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन लाइ 9.597 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। अमन अमान लाइ नए माली साल जी बजेट में वाध कंदे 109.788 अरब रुपया रखिया विया, जॾहिं त सिहत खाते लाइ 114.4 अरब रुपया रखिया विया। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग लाइ नए माली साल लाइ 7 अरब रुपया वधीक रखिया विया आहिनि। हलंदड़ साल जी रक़म 13 अरब 60 करोड़ जी भेट में 20 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जंहिं तहत सिंध जे 17 ज़िलनि में पाणी जी चकास जूं लेबोरेटरियूं क़ाइमु करण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ज़िलनि में ट्रीटमेंट प्लांट लॻाइण वारा मनसूबा शामिल आहिनि। नए माली साल जी बजेट में ज़रई तरक़ी लाइ बेनज़ीर ज़रई प्रोग्राम शुरू करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त पोरियतुनि लाइ घटि में घटि उजूरो 17,500 रुपया माहवार मुक़ररु करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।